अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिस्टर बलोच ऑफिशियल में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद चवां थो। दोस्तों, सिंधी टेली फिल्मनि जे शौक़ीन लाइ हिकु ख़ुशख़बरी। मजू सतार लाड़ जी टेली फिल्म दरिया ख़ान मजू सतार लाड़ यूट्यूब चैनल ते रिलीज़ थी चुको आहे। मजू सतार लाड़ दरिया ख़ान फिल्म जी कामयाब शानदारी खां पोइ नओं ड्रामो ऐं फिल्मूं कामयाबी तरीक़े सां वायरल थी रहिया आहिनि ऐं यूट्यूब में तव्हां दरिया ख़ान फिल्म ॾिसी सघो था। दरिया ख़ान फिल्म में सिंधी मशहूरु अदाकार बिलावल कोकर, मजू सतार लाड़, रीमा नाज़ समेत ॿिया शामिल आहिनि। जेकॾहिं तव्हांखे फिल्म ॾिसणो आहे, तव्हां मजू सतार लाड़ यूट्यूब ते सर्च कंदो तव्हांखे फिल्म मिली वेंदो ऐं टेली फिल्म तमामु बहितरीनु कास्ट आहे ऐं टेली फिल्म ॾिसी जेको आहे त मजू सतार लाड़ खे फुल सपोर्ट कयो जीअं मजू सतार लाड़ नओं टेली फिल्म वरी कामयाबी सां करे सघे। दोस्तों, उम्मीद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं अञा ताईं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते न्यू आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा।